जो मां सॾु थी कयांसि त मूंखे जवाब नथो ॾे। ए मुंहिंजा अल्लाह तेसि ताईं हिनखे न मारजा जेसि ताईं रंडनि जे मुंहुं न पवे। अल्लाहुम्म ला तुमितहु हत्ता यरा वजूहन निसा। बस मां जो ज़ुबान वाला लफ़्ज़ निकिरी विया, हाणे केरु उन्हनि खे मोटाए। इहो साॻियो बुज़ुर्ग पंहिंजे चर्च में इबादत पियो करे। उन जे इबादत खाने जे भरिसां हिकिड़ी औरत हुई, उन जो तालुक हिकिड़े धनार सां थी वियो। पोइ उनखे ॿार ॼाओ, पोइ पंहिंजे दोस्त उन धनार खे बचाइण जी लाइ चई ॿार इन बुज़ुर्ग जुड़े जमो पैदा थियो। ही इबादत पियो करे। हदीसुनि जे किताबनि में अचे थो, माण्हू जीअं बीठा भॼंदा आया, अचण सां ई अचे हिन जो पटको लाथऊं, ॿधी वञी हिनखे हुन रंडीअ जे साम्हूं बीहारियऊंसि। हिन जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई। माण्हुनि चयो असां सम्झंदासीं तूं बुज़ुर्ग आहीं, पर अॼु तुंहिंजे करतूतनि जी ख़बर पइजी। हिन चयो यार मूंखे 5 मिंट मोहलत ॾियो। हदीसुनि जे किताबनि में अचे थो, हिनखे मोहलत ॾिनऊं, वुज़ू कयईं, वुज़ू करे बरकतूं नफ़िल नमाज़ पढ़ियईं, रब खां दुआ घुरई, या अल्लाह हीअ मुसीबत मुंहिंजे मथां अची वई आहे, हाणे तूं मुंहिंजी मदद फरमा। ऐं जॾहिं काड़ी मुसीबत अची वञे, को हादसो थी पवे, घरवारी जी डिलीवरी हुजे, बच्चो बीमार थे, वुज़ू करे बरकतूं नफ़िल नमाज पढ़ी रब को दुआ घुरो, इंशाअल्लाह मुसीबत आसान थी, मसला हल थी। यो मुजरब वज़ीफ़ो थो। हदीसुनि जे किताबनि में अचे थो, दुआ घुरी उन नंढड़े ॿार जे दुन ते अची अशद आंगुर रखियईं, पुट तूं ॿुधा त तूं कंहिंजो पुटु आहीं? अल्लाहु अकबर। हदीस में अचे थो, उन नंढड़े ॿार गवाही ॾिनी, अल्लाहु अकबर, त मां फलाणे धनार जो पुटु आहियां। जीअं जुरेज जो अबो पाक, अम्मा पाक, कीअं ही जुरेज भी पाक आहे। जंहिंमहिल उन नंढड़े ॿार इहा गवाही ॾिनी तो बुजुर्ग जुरेज रोए भी पियो, खिले भी पियो। माण्हुनि चइसि रो भी था, वरी खिलो भी था। चई रोआ इन जे करे थो जो लखनि जी इज़त लम्हे में वई हली। बाबा इज़त आरज़ी अथव, जान आरज़ी, माल आरज़ी, इज़त आरज़ी। रोआ इन जे करे थो जो लखनि जी इज़त लम्हे में वई। साईं तव्हां खिलो छाजे करे था? चई मां खिला इन जे करे थो जो अम्मा रुगो एतिरी बददुआ कई त रंडीअ जे मुंहुं पवंदे जेकर अञा वधीक का ख़तरनाक बददुआ करे आ त अम्मा जे पिट ई पाराते खां मूंखे केरु बचाए। ख़ुदा जो वास्तो अथव, पंहिंजे औलाद खे पिटींदा न कयो। उनखे दुआऊं ॾियो। हज़रत अब्दुल्ला के भी अबू अम्मा दुआऊं ॾियनि पिया। आख़िर अबे अम्मा जे दुआउनि रंग लातो। हज़रत अब्दुल्ला फरमाए थो, मां रात जो सुतो पियोसि, ख्वाब में ॾिसां थो त हिकिड़ो शख़्स कुरान मजीद जी आयत पियो पढ़े, अलम यानि लिल्लज़ीना आमनू अन तख़्शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। उहो वक़्तु कॾहिं ईंदो जो ईमान वारनि जूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ जे करे, अल्लाह जे ज़िक्र जे करे नरम थींदियूं। हज़रत अब्दुल्ला छिक ॾेई उथी पियो, उन वक़्त में वुज़ू कई, मस्जिद में आयो, बरकतूं नफ़िल नमाज़ पढ़ी करे रब को दुआ घुरई, तौबा ताइब थियो। ओ अब्दुल्ला हज़रत इमाम अबू हनीफे वटि वञी पढ़ियो, वक़्त जो मुहद्दिस ऐं फ़क़ीह बणिजी वियो। इमाम मालिक, इमाम शाफ़ी जहिड़ा बुज़ुर्ग उन जा शागिर्द हुया। ऐं हज़रत अब्दुल्ला वॾो अरबपति हो। लखे मिस्कीन गरीब हर साल उन जे घर जे दरवाज़े तो वठंदा, उन्हनि खे सामान मिलंदो खाधे पीते।
मता ता ये समझो तो मौलवी रुगो गरीब ऐं दुनिया जे कमाइण जी शरीयत में ममानियत ना है कमायो दुनिया हज़रत अब्दुल्ला बिन उमर फरमायो जेकर मुखे ऊद पहाड़ जेतरो सोन होजे तने भी मुखे को भी खौफ ऐं खतरो ना है बशर्ते कि मां उन जी हर साल ज़कात अदा कया तो मुखे को भी खौफ ताने करे हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक फरमायो तो मेहनत करे माल कमायो मेहनत कयो माल कमायो छो त इन में शरीफन जी इज्जत है बदमाशन जी चापलूसी को मांगो बची पहुंच आहे या सुनियो हूंदो पो जाता जी पे चापलूसी कंदो पो जाता के पो पेरे पवंदो त मन कुछ मिले पो पियो हेठा ही कंदो मौलवी सुनियो हूंदो वो भी पो हक जी गाल कोन बुधाई चंदो जे कर हक सच चंदो सुभाणे कढी छईंदा मस्जिद में भूख मरद ओ एक मौलवी हुयो वो ईद जे दी पे तकरीर करे चई बाबा सिगरेट पियण हराम था खुदा जी कुदरत गोठ जो वडेरो भी सामो वेठो जेको हिन के पगार ॾींदो उन जो ही अखियूं फोटारे ॾिठस मौलवी साहब ने चई बाबा ॿियनि जी ला हराम आहे पर सरदार जे ला जायज़ रईस जे ला जायज़ छो चई ॿिया जेके ॻोठ वारा आहिनि उहे ॼट आहिनि जाहिल आहिनि उन्हनि खे सिगरेट पियण ॾांहुं कोन थो अचे उहो सूटो हणंदा आहिनि त दूंहों ॿियनि खे लॻंदो आहे रईस जंहिं महिल सूटो हणंदो आहे त दूंहों मथे वॾे का मौलवी अथव ईअं ज़मींदार का मौलवी उहे ॻाल्हि कंदा जेका उन्हनि जे ज़हन मुताबिक़ हुजे दुआ कयो अल्लाह ताला आलमन खे हक़ सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए समाज पे कम त माल कमाइण जी ममानियत न आहे मता कह मौलवी के कार का ॾिसो त अंदर में सड़ो तो मौलवी की कार ते छो था मौलवी की काटन जा कपड़ा छो था पाए मौलवी ही बंगलो छो ठारायो माना तव्हां चओ था त बंगला रईसर सरदारनि खे हुजनि मौलवी सुञा हुजे चतियूं हल कपड़ा पाइन पो असां ठरो हजरत इमाम अहमद बिन हंबल साल में 360 ॾींहं उन जा 360 वॻा हूंदा अॼु जेको वॻो पाते ॿेड़ी ग़रीबनि ऐं मिस्कीननि खे ॾेई छॾींदो तव्हांजे ज़रदारी जो पुटु बिलाल भी पंहिंजे पीउ जो एतिरो दादलो कोन्हे जेतिरो हजरत इमाम अहमद बिन हंबल दादलो हुयो बिलावल ये कयो आज जेको वॻो पाते सुभाणे ग़रीब खे ॾे मोहब्बत न माल जी मोहब्बत दिल में न नबी से जो मिसाल पाण फरमाए हिकड़ी बेड़ी आ समुंड में हले थी तूफान भी आए पानी भी आए छोलियूं भी आन पर बेड़ीअ के कोई नुकसान ना आए छो त पानी बेड़ीअ को बाहर आ पर जेकर यो पानी बेड़ीअ जे अंदर अची वियो त बेड़ी भी बुडंदी त बेड़ी वारा भी बुडंदा त मुसलमान वट माल हुजे मिल्कियत हुजे दुनिया दौलत हुजे इनके कोई नुकसान ना आए पर जेकर माल जी मोहब्बत दिल में अची वई पो भई जान दुकान ते वेठो आ एडो मस्जिद में आजान आई एडो ब गिराक अची आ हाणे चे तो जेकर नमाज ते वेंदुस त गिराक हलिया वेंदा त जेकर हाणे छॾ नमाज के गिराकनि सां मुंहुं ॾे उन वक़्त में सम्झजां त माल जी मोहब्बत दिल में अची वई बाबा माल जरूरत है यो माल असांजी ख्वाहिश आ नमाज असांजी जरूरत है दुनिया असांजी ख्वाहिश आ दीन असांजी जरूरत है रब फरमायो तव्हां जूं ख्वाहिशूं दुनिया में पूरियूं न थींदियूं तव्हां दुनिया में जरूरत पूरी कयो
मरण का बाद जन्नत में जेके तव्हांजूं ख्वाहिश हूंदियूं मां रब पूरी मां तव्हां खां पुछां थो हिते ज़रदारी जी ख्वाहिश पूरी थी अञा ख्वाहिश रखल त सदर मां हुजा वज़ीर आज़म बिलाल भुट्टो हुजे अञा इहा ख्वाहिश रखल अदरी मोहतरम बेनज़ीर जूं ख्वाहिशूं पूरियूं थियूं इन्हनि जूं ख्वाहिशूं पूरियूं न थियूं त असांजूं कहिड़ो दुनिया में ज़रूरत पूरी कयो रब फरमायो तव्हांजूं ख्वाहिशूं जन्नत में दीन असांजी ज़रूरत है नमाज असांजी ज़रूरत है रोज़ो असांजी ज़रूरत है ज़कात असांजी ज़रूरत है दुनिया असांजी ख्वाहिश रब फरमायो जन्नत में जियां तव्हांजी ख्वाहिश हूंदी वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम जियां तव्हां चाहींदो ईअं मां रब कंदुसि हदीसुनि जे किताबनि में अचे थो जेकर जन्नती जे हथ में गिदरे जो हिकिड़ो गिदरो आहे उनखे 4 फाकूं कयईं हिकिड़ी फार वात में विधईं दिल में ख्याल कयईं दुनिया में मां सिंदड़ी जा अंब खाईंदुसि वात में गिदरे जी फार ज़ाइको अंब जो थी वेंदो वरी ॿी फार वात में विधईं दिल में ख्याल कयईं त मां कंधार जा अंगूर खाईंदुसि वात में गिदरे जी फार पर ज़ाइको अंगूरनि जो थी वेंदो वरी 3 फार वात में विधईं दिल में ख्याल कयईं त मां ठेरी जूं खारकूं ऐं कतल खाईंदुसि वात में त गिदरे जी फार पर ज़ाइको उन जो खारकुनि जो बणिजी वेंदो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम जिया तव्हांजी दिल चाहींदी कुरान तो फरमाइए थी ख्वाहिश दुनिया में काजी पूरी न थी आहे ख्वाहिश मुसलमान जूं जन्नत में पूरी नबी से फरमायो हुस्न जमाल ते भी न मरजो माल ते भी न मरजो हसब नसब ते भी न मरजो त ही सैयद आई कुरैशिया ही मेमून साहब आई शेख साहब आए ही मक्सी साहब ही चांडो साहब ही त जोगी आई त कोरिया ही त मोची आई त शीदी आई त खास के लिया हसब नसब ते भी न मरजो संग पसी सुरगो न थी मता हो त न पंहिंजो कल जे हुयूं दर मथे दादलियूं से पियूं रतुर वल लखे लोदियूं हिता बानियूं बारो चल हित थियूं सैयद सैयद कल शल अॻियां सैयद सैयद चवल हसब नसब के का बका काने का मुझे महबूब फरमायो दीन ते मरजो जंहिंखे न्याणी जो उनजे भी दीन खे ॾिसो त नमाज़ पढ़े तो दीन सही अथसि अखलाक सही अथसि का न्याणी वठो था तो उनजे भी दीन खे ॾिसो त हयादार आहे पर्देदार आहे नमाज़ पढ़े थी बा अखलाक आहे दीन के बका बाकी हक से नबी से जी के साहब बाबा वे बस दुआ था करो पछाड़िए में रोजो न बजो सजो ही वैज थियो ही दुआ जे लाइ रावंड में हाणे इज्तिमा हुआ माण्हू लखे रुपया ख़र्च करे दुआ जे लाइ वेंदा नबी से जी साहब उन जे न्याणीअ जी शादी पई थी वो पंहिंजे न्याणीअ खे चई पुट असां तोखे मुड़ुस ॾिनो आहे हाणे असांजो फिक्र न कजां असां नाराज़ थियूं असांजो फिक्र न कजां मुड़ुस खे नाराज़ न कजां ये मां थी पंहिंजे न्याणीअ खे वसीयत करे पुट मुड़ुस खे नाराज़ न कजां मुड़ुस जी शिकायत असांखे न कजां वो हिकिड़ी माई मूंखे फोन ते चई साईं जोगी साहब वो तावीज़ लिखी जो मुड़ुस मूंसां सेट थिए ई कोन मां चयो मुड़ुस एॾा ला उन्हनि ते तावीज़ असर न कंदा आहिनि मां मुड़ुसनि ते तावीज़ असर न कंदा चई साईं भला को वज़ीफ़ो ॾसियो मां जो वज़ीफ़ो इहो आहे त पहिरें नंबर ते मुड़ुस खे जी सां जवाब ॾे
मुर्स चवई अज दाल पचानी आ तू चो जी। मुर्स चवे अज फलांगा लट्टा पा तू चो जी। मुर्स तो चवे तो के फलांगे जे घर वञणो ना है तू चो जी। जियां तू चवंदे ईअं थींदो। मुर्स चवे तुझे भाउ जी शादी आ पर तोखे उन में वञणो ना है तू पंहिंजे मुर्स खे चो जी मां भाउ खे छॾे सघां थी पर तोखे न छॾींदसि। पहिरें नंबर ते मुर्स खे जी सां जवाब ॾे। बे नंबर ते का गलती थी वने का कमी कोताही थी वने तो पंहिंजे मुर्स खे चो मुंहिंजी गलती आ मूंखे माफ़ कर। ये बारा नुस्खान जो औरत भली शिकिल में सादगी हुजे अकुल में गरीब हुजे खानदान गरीब हुजे इंशाअल्लाह जी करे इन बिन नुस्खन ते असांजी हदी असांजी न्याणी अमल कंदी इंशाअल्लाह यो घर कदा भी न फिटंदो। यो मुर्स इन जा हथ चो। बाकी मुर्स चवे त महंगाई थी वई है पैसो आई कोन तने करे दाल पचा माई चवे तो भली हुजे ही न हुजे मुझे ला मच्छी वठी। मुर्स चवे तो 500 वारो वगो पा चई फलानी माई 3000 जो वगो थी पाए मां वरी 500 मैं विकणी करे भी मुके लटा वठी हाणे माथा यो घर हलंदो। हज्जाज बिन यूसुफ हुयो वडो ज़ालिम हो लखे मुसलमान मारा छे पोइ हिकिड़ो कारो शीदी गुलाम मिलियस। हज्जाज उन शीदीअ खे चयो त अड़े हज्जाज खे सुञाणी थो त उन शीदी गुलाम चयो हज्जाज जो मुंहिंजे जो नालो खयो अथई ज़ालिम जो जिथे वञे थो उते तबाही उते बर्बादी। हज्जाज चयसि मूंखे सुञाणी थो चई न हज्जाज चयसि मां हज्जाज बिन यूसुफ तो उन शीदीअ छा चयसि हज्जाज खे तूं मूंखे सुञाणी थो। हज्जाज चयसि न तूं केरु आहे चई मां फलाणे रईस जो गुलाम आ महीने में 3 ॾींहं चरियो थींदो आहे सो हाणे चरियो थी वियोसि चराइप में तोखे ॻाल्हायो महिरबानी कर ग़लती थी वई माफ़। हज्जाज बिन यूसुफ उते जो उते खिली ॾिनो चई हल माफ़ थई त एॾो हज्जाज बिन यूसुफ जो उन शीदीअ ॻाल्हायो कारे पोइ बि उनखे चई त मूंखे ग़लती थी वई मूंखे माफ़ कर त हज्जाज जहिड़ो ज़ालिम माण्हू खिली ॾिनो छा हितां जा मुर्स हज्जाज खां वधीक ज़ालिम आहिनि। औरत जे करे ईअं चए त मुंहिंजी ग़लती आहे मूंखे माफ़ कर। मां दवाइज़न में चवंदो आहियां औरत खे अम्मा ख़दीजा वारी ज़िंदगी ते नज़र करनी आहे। इंशाअल्लाह जेकर ख़दीजा जी ज़िंदगी के अपनाईंदी तो उन औरत जी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। अम्मा ख़दीजा मक्के जी अमीर तरीन औरत हुई। नबी से वरी मक्के में सब को वधिक गरीब सब को वधिक मिस्कीन जॾहिं अम्मा ख़दीजा सां साईं जी शादी थी मक्के में शोर थियो उता कुल में तबसरा पिया हलन घरन में औरतूं पियूं चवनि त ही छा थियो जो हिकिड़ी अमीर तरीन औरत गरीब ऐं मिस्कीन सां शादी कई आहे। अल्लाह अकबर। अम्मा ख़दीजा खे ख़बर पई त मक्के जा माण्हू मुखे अमीर था चवनि मुझे महबूब मुझे सोने के गरीब था चवनि। नबी से के चयो मुझा सोना ये जेको भी मुझो माल मिल्कियत दुनिया दौलत तिजारत वापार सब तुझे हवाले थई जियां वगई तीअं लोटा तू अमीर आ मां ख़दीजा गरीब। सजो माल नबी से जे हवाले नबी से के ये कोन चई त मां अमीर तरीन औरत हाँ मुखे का नौकरानी रखी दे जेका थाम मले जेका लटड़ा धोए जेका घर के बुहारी दे नन। अम्मा ख़दीजा फरमायो महबूब तुझा लटड़ा भी मां पान धोंदस तोखे मानड़ी भी मां पान पचा दींदस तुझे घर जी बुहारी भी मां पान दींदस मां घर जा थाम भी पान मलींदस मुझा सोना पंहिंजे घर जो कोई फिक्र न कयो तव्हां जा ॿार कम ही ज़ैद मुझो गुलाम आ यो भी मां तव्हां के हिबो करे थी जा यो भी तव्हां जी मिल्कियत ॿाहिरियां कम तव्हां जा ज़ैद कंदो घर जा कम मां कंदसि सोना तूं पंहिंजे दीन जो कम कर।
अॼु त मौलवीअ जी माई भी चवे थी त मूंखे भी नौकराणी रखी ॾे जेका थांव मले, न त मुंहिंजा हथ था ख़राब थियनि। थांव थी मले त हिन जा हथ था ख़राब थियनि। हुन जा हथ ख़राब न था थियनि, हिन जा था। पीरनि वटि त 10 बानियूं वेठियूं। नबी से 40 ॾींहं गारे हिरा में हलिया वेंदा। ओ जबल नूर केॾो मथे आ, अकेला में वञी उते इबादत कर। बैतुल्ला को वठी अंदाज़ो लगायो केतिरो पंधु हुयो। अम्मा ख़दीजा मानी पचाए करे उते पहुचाईंदी ही। कॾहिं भी साईं खे मयार कान ॾिनई। मुंहिंजा साईं ही छा पिया फरमायो, मां अकेली नंढड़ियूं न्याणियूं नंढड़ा बचड़ा नबी से खे कॾहिं भी मयार कान ॾिनई। असां त रुगो 3 ॾींहं जलसे में था वञूं त फोन मथो फोन है, तव्हां वाइद पिया था कयो, असां हिते धड़की वेठी। वो तबली जमायत में चिल्ले ते तो वञे त माई मथो ॿधी वेठी। हाँ बाक़ी सऊदी 5 साल वञी रहे, 50,000 जो वॻो मोकिले पोइ भली 10 साल न अचे कमाइण जे लाइ भली वञे, बाक़ी दीन जे कम जे लाइ जेकॾहिं मुक्स वेंदो त हिन खे मथे में सूर। अम्मा ख़दीजा जॾहिं वफ़ात कई, नबी से के एडो दुख पोतो, एडो सदमो पोतो जो नबी से उन साल के आमुल हुज़न यानी दुख वारो साल गयो। फरमाई इमाम मोहम्मद जे दुख जो साल। असां जी त माई मरे थी त खुश था थियूं, चङो थियो जो भागी मो जान छुटी वरी बी मिलंदी। औरतूं ईअं थींदियूं आहिनि जेके मुर्सनि खे रोइनि। जेस ताईं अम्मा ख़दीजा हुई नबी से बी शादी जो तसव्वुर भी। हालांकि 15 साल नबी से को वडी अम्मा ख़दीजा। अम्मा ख़दीजा जा 2 मुर्स में वफात करे चुका हा, बेवा हुई अम्मा ख़दीजा। पर नबी से के कीअं पंहिंजो बनाए, केडी नबी से जी खिदमत कई जो पछाड़ी में नबी से अम्मा ख़दीजा जे मज़ार में पाण लथा, कब्र में नबी से पाण लथा। छा मकाम होंदो अम्मा ख़दीजा जो जंहिंजे कब्र में अल्लाह जो नबी पाण लथो हुजे ऐं उनखे पंहिंजे हथनि सां कब्र में सुम्हारे। ये तो औरतूं। त मां पंहिंजे भेनरुनि खे गुज़ारिश थो कयां, सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण चाहियो थियूं त पोइ अम्मा ख़दीजा वारी ज़िंदगी अपनायो। मां थी पंहिंजी न्याणीअ खे वसीयत करे, पुट मुर्स जॾहिं तुंहिंजो सफ़र ते वञे ऐं तोखे ख़बर पवे त अॼु मुंहिंजो मुर्स अचे थो त तूं मुर्स जो इंतज़ार कजा, हू तुंहिंजो इंतज़ार न करे। इंतज़ार करे दर ते वेही रहे। मुर्स दरवाज़ो खड़काए, यकदम दरवाज़ो खोल जा। अरब जे दस्तूर मुताबिक उन जा हथ पैर धो जा, उन जे आराम जो बंदोबस्त कजा। ये मां थी पंहिंजे न्याणीअ खे मुर्स जी पारत करे। ऐं जो मुर्स थोरो ॿाहिरि कम सां थो वञे, थोरी देरि कई, दर खड़काई, सॼो ॻोठ जागी पियो आहे। मजाल आहे जो इहे सभागी जागी। वरी दर ते ईंदी त 100 सुवाल कंदी त काॾे वेहे, ये घर कीअं हलंदो। मां थी पंहिंजी न्याणीअ खे वसीयत करे, पुट मुर्स खां कॾहिं बि सोन जो, ज़ेवरनि जो, लटनि कपड़नि जो, भले खाधे जो मुतालबो न कजा। अॼु त अञा शादी कान पई थिए, अॻे ई पई ससु चवे त मंगणे ते 50,000 जो वॻो हुजे, निकाह ते ₹1,00,000 जो वॻो हुजे। पोइ हिकिड़ो अमराओ 50,000 जो वॻो ज़ाल खे वठी ॾिनई। कि कुरान मुझे साम्हूं पियो आहे, कूड़ हुजे ख़ुदा मूंखे माफ़ न करे। चईं 120 तोला सोन पंहिंजी ज़ाल खे ॾिनई। नतीजो हुनजो इहो निकितो जो ज़ाल चएसि त मूंखे तलाक ॾे, न त सुभाणे कोर्ट में वेंदी साईं बेइज़्ज़तो करे।
ये वाक़यात असांजे साम्हूं अॼु रिश्ते जी ॻाल्हि थी थिए त चवनि था त असां घर ॾिसंदासीं। किथे रिश्ते जी ॻाल्हि थी थिए त कुंवारे था चवनि त असां घर ॾिसंदा। हाणे मुड़ुसु वीचारो अचे रंग रूप कराईंदो, सोफा सेट अलमारियूं गिलम गालीचा वठी ईंदो, कमरो तैयार कंदो। साईं ससु थी अचे, पाण बि हजम वटि वञी ॾाढी कूड़ाए मेकअप कराईंदो, भला लटा काटन जा पाए अचे, ससु जे आॾो वेहंदो, गिफ्टूं साईं हदिया सूखड़ियूं लटन जा वॻा, मिठाईअ जा डब्बा, ॿिया तोहफ़ा तंहिंखां अलावा। हाणे साईं ससु आई, घर ॾिठई, मानी खाधई, हदिया मिलिया, तोहफ़ा मिलिया, घर जो चक्कर ॾिनई, मोटी आई, चई बाबा बोरची खानो सही न आहे, मां न्याणी न शादी बोरची खाने सां पई थिए, बाथरूम सही न आहे, मां न्याणी न ॾींदुसि, जंहिं शादी बाथरूम सां पई थिए। अॼु मुसलमान चए थो त बंगलो हुजे, गाड़ी हुजे, बोरची खानो सही हुजे, बाथरूम सही हुजे, बाक़ी घोट भली पहिरें न पड़े बदमाश, घोट के केरी कोन थो ॾिसे। ऐं क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं पियो आहे, हिकिड़ी अहिड़ी शादी थी, हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो असांजे कन्यारे जे भरिसां, उनखे न्याणी हिकिड़े हाल में चयसि, यार मां तुंहिंजे न्याणीअ जे लाइ हिकिड़ो घोट ॻोल्हियो आहे, ॾाढो नेक साले बानो आहे, आलिम आहे, दीनदार आहे, बा अखलाक बा हया। उन चयो बसि तूं चवीं थो, मां पंहिंजी न्याणी हुनखे ॾिनी। न घर ॾिठई न हुनखे ॾिठई, हिकिड़े एतमाद वारे माण्हू चयसि त ॾाढो नेक साले बानो आहे। इएं बि शादियूं थी वयूं, इएं बि निकाह थी विया, इएं बि मुसलमाननि पंहिंजी न्याणी। अखलाक भलो हुजे, इहो बि ज़रूरी न आहे त मौलवी हुजे, हिकिड़ो आलिम आहे पर बद अखलाक, हाफ़िज़ आहे, कारी आहे पर बद अखलाक आहे, उनखे न्याणी ॾी बीजा। बाखलाक भली मजदूर हुजे, हारी हुजे, अणपढ़ियल हुजे, तगारी खणी करे पंहिंजो पेट पाले, मजदूरी करे पंहिंजो गुज़र करे, बा अखलाक आहे, निमाज़ी आहे, अक़ीदो सही अथसि, न्याणी ॾेई छॾियोसि ॿई ॼाण। त मां थी पंहिंजे न्याणीअ खे चए, पुट मूंखे खां मुतालबो न कजां, हता कि जेकर घर मां अटो ख़त्म थी वञे तॾहिं बि मुड़ुस खे इहे न चइजां त अटो ख़त्म थी वियो आहे, छो त अरब गैरती मतां इहो मेणो बर्दाश्त करे न सघे। चई अम्मा अटो जो ख़त्म थी वञे, बुख मरां, पोइ बि मुड़ुस खे चवां न? चई हाओ, जॾहिं महिल अहिड़ो वक़्तु अची वञे तो अटे वारी बोरी या अटे वारो गुंदड़ो उहो मुड़ुस जे आॾो ऊंधो कजां, पाण ई उनखे ख़बर पइजी वेंदी त अटो कोन्हे को, पंहिंजे मुड़ुस खे चइजां न त घर मूं अटो ख़त्म थी वियो आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, मां जेकर पंहिंजे न्याणीअ खे मुड़ुस जी एॾी पारत कंदी, इहो घर फिटंदो? इहो घर आबाद थींदो या कोन थींदो? माईअ खे घुर्जे त पंहिंजे मुड़ुस जी शिकायत पीउ खे बि न करे, मां खे बि न करे, भाउरनि खे बि न करे। जंहिं माईअ पंहिंजे मुड़ुस जी शिकायत पीउ मां खे कई, भाउरनि खे कई, ऐं भाउरनि हुनजो तर्फ़ वरितो त इहो घर बर्बाद थी। बस असां मुड़ुस तोखे ॾिनो आहे, हाणे तुंहिंजा नसीब। मुड़ुस खां वधीक रिश्तो आहे? मां तव्हां खां पुछां थो, माई पंहिंजे पीउ सां अंगल कंदी आहे? भाउरनि सां एॾो अंगल कंदी जेको मुड़ुस सां कंदी? मुड़ुस खां सभ खां वधीक अंगल मुड़ुस सां कंदी। भाउर अंगल पूरा न कंदा, पीउ मां शादीअ खां पोइ अंगल पूरा न कंदा, अंगल पूरो कंदो त मुड़ुस। मुड़ुस खे पंहिंजे बनाइण जी कोशिशि इहा करे जो अम्मा ख़दीजा वारी ज़िंदगी पई, ऐं वाइदो कयो त इंशाअल्लाह शादी हिन नमूने सां। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो, जेकर खुशी मिले छा खुशी मिले, पुट जी शादी आ, तुंहिंजी शादी आ, भाउ जी शादी आ, घर में बच्चो ॼाओ आ, तोखे नौकरी मिली, तूं गाॾी वठी आए, तो ज़मीन वरिती, त अल्लाह से फरमायो शुक्र कयो,
नाच न करायो, गाना न हलायो, मौसीकी राग न हलायो, शराब जो बोतलूं न पियो। अल्लाह से फरमाया इन शकरतुम लज़ीदन्नकुम, खुशी मिलेव त शुक्र कयो त अञा मां रब वधाए ॾींदो। बाबा खुशीअ में नाच न कराइबा, राग न कराइबो, शराब जूं बोतलूं ये न पिए। कुरान तो फरमाए खुशीअ में शुक्र कयो, खुशीअ में शुक्र कयो। वुजू करे मस्जिद में अचे बरकातू नफिल नमाज पढ़ी रब जो शुक्र अदा कयो। या अल्लाह ये सब तुझी मेहरबानी है। जो अज मुझे पुत्र जी शादी आ, अज मुझी शादी आ, मुखे नौकरी मिली, मां गाड़ी वरती, मां जमीन वक्त, मां घर ठारायुम, बंगलो ठारायुम। या अल्लाह मुझी का शे काने का, ये सब तुझी नेमत है, तुझी मेहरबानियूं है। लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम, शुक्र कंदऊ त रब फरमाए थो मां वधाए ॾींदोमां। मुसीबत अची वञे, परेशानी अची वञे, दुख अची वञे, तकलीफ़ अची वञे, पुटड़ो फौत थी वञे, बाबो हमेशा जुदा थी वञे, अम्मा हमेशा जुदा थी वञे, घरवारी हमेशा जुदा थी वञे। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू वनक़्सिम मिनल अम्वाल वल अनफुस वस्समरात। फसल बर्बाद थी वञल, बारिश अची वञे, रेट सही नमूने सां न मिले, कर्ज मथों अची किरन, बीमारी घर में वञे ई कान थी। अल्लाह से फरमायो जेकर दुख मिलेव, तकलीफ़ मिलेव, परेशानी अचेव, मुसीबत अचेव त सब्र कयो। वबश्शिर साबिरीन, अल्लाह से फरमा मुझा महबूब जेके दुख में, तकलीफ़ में, परेशानी मुसीबत में सब्र था कन, हो मुझा सोना उन्हनि खे जन्नत जी मुबारक ॾे। ऐं कंहिंखे दुख पहुचे त पोइ हुनजी ताज़ियत कबी आहे। मुसलमान जे मथो लाज़िम आहे त मुसलमान जे दुख में शरीक थी, ताज़ियत कीअं कबी? इन्न लिल्लाहि मा अख़ज़ व आता व कुल्लुन बिअजलिन मुसम्मा, ताज़ियत ये कबी। यार घबरा न, परेशान न थी, मायूस न थी, गमगीन न थी, ॾियण वारो भी अल्लाह हो त वठण वारो भी अल्लाह हो। यो पुट ॾिनो भी रब हो, वापस भी रब वरितो आहे। यो माल ॾिनो भी रब हो, जेकर बारिश अची वई, फसल बर्बाद थी वियो, वठण वारो भी उहो आहे। ऐं दुख में हाली माण्हू अकेलो हूंदो आहे, बाबा पीउ अस्पताल में फौत थी वियो, उते तो रोंदो मां, पुट फौत थी वियो, अकेलो आहे, उते रोए थो। पर जन महिल जनाज़ो थी वियो, जनाज़े खां बाद तॾहिं ते आयासीं, चाचा आया, भाइर आया, मामा आया, मिट माइट आया, फुफाट आया, दोस्त आया, त दुख घटि थींदो आहे कि न? पर जेकर ॻोठ जो वॾेरो अची वञे त अञा दुख घटि थींदो आहे या? पर जेकर क़ौम जो सरदार अची वञे त अञा दुख घटि थींदो। यार सरदार आयो दुख में शरीक, पर जेकर वज़ीर अची वञे, गवर्नर अची वञे, काइम अली शाह अचे तॾहिं ते दुख में, तज़ियत में शरीक थिए त अञा दुख। ज़रदारी अची वञे, बिलाल अची वञे, पोइ त सभु दुख लही वेंदा। बाबा ज़रदारी साहब आयो, दुख में शरीक थियो। बिलावल जहिड़ो शहज़ादो आयो, अजय दुख में शरीक थियो। नवाज शरीफ सदर ममनून दुख में आयो, पोइ दुख घटि थींदो आहे कि न? अल्लाह से फरमायो इन्नल्लाह मअस साबिरीन, मुसीबत में, परेशानी में, दुख में, तकलीफ़ में जेकर तव्हां सब्र कंदव त रब फरमायो इन दुख में मां रब भी तव्हां सां गॾु। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंसां रब गॾु हुजे हिनखे दुख थींदो? दुख अचे, मुसीबत अचे, इस्ताईनू बिसब्र वसला,
मस्जिद में अची वज़ू करे बरकातू नफिल नमाज भी पढ़ो सब्र भी कयो इस्ताईनु बिस्सब्र वस्सलाह नमाज भी पढ़ो सब्र भी कयो इन्नल्लाह मअस्साबिरीन रब फरमायो मां सब्र वारन सां गॾु अज वायदो कयो तो खुशी थी तो शुक्र कंदासी न राग न गाना न नाच न शराब मुसीबत अची वही तकलीफ़ अची वही तो सब्र कंदासी शुक्र वारन जे लाइ भी जन्नत है तो सब्र वारन जे लाइ भी अल्लाह से दुआ अला दुआ घुरो